मिठी शहर में असां मौजूद आहियूं जिते बरसात ज़ोरदार खवण गजगोड़ से हली रही है। गजगोड़ जा ठकाव तव्हांखे ॿुधण में अची रहिया आहिनि। हिन खां अॻु में गुज़िरियल 15 खां 1.5 महीने ताईं थर पार्कर में बरसात न पई हुई, जंहिं करे तमाम थर जा फसल ऐं बनियूं सोकड़ जो शिकार हुआ। पर हाणे मिठी, छाछरो, नंगर पाकर, इस्लामकोट, डीपलो, डायली, कलोई, चेलार ऐं ॿियनि समूरनि देहाती ॿाहिराड़ी जे इलाइक़नि ते ज़बरदस्त बरसात पइजी चुकी आहे ऐं इन बरसात जो सिलसिलो कल राति खां जारी आहे। इन बरसात पवण खां पोइ थर जे मारूअड़नि जे चेहरनि ते ख़ुशियूं मोटी रहियूं आहिनि ऐं ज़बरदस्त बरसात जो मज़ो वठी रहिया आहिनि। नंदलाल लवाणो, इबरत न्यूज़, मिठी, ज़िला थरपारकर।